नासिम पेट्रोल अगन में लाॻीतो लाॻापावजूद दादू में महांगाई ते ज़ाब्तो न आयो जॾहिं त आम वापे जी शयुनि जा अघ चोट चढ़ियल आहिनि। वधीक तफ़सील फराज जमाली जी हिन रिपोर्ट में। सॼे मुल्क में पेट्रोल की मुसलसल लात थियण बावजूद भी महांगाई जिन काबू थी न सघियो। दादू में भी महांगाई घटि थी न सघी। चांवर अटो घी दाल समेत ॿियनि खाइण पीअण जी शयुनि जा अघ आसमान सां ॻाल्हियूं करण लॻा। वधीक दादू जे शहरनि जो चवणु आहे त केॾी महांगाई लॻी पई आहे। मां यकीन कई मां पाण मज़दूर माण्हू आहियां, सॼो ॾींहुं पेटिस खपायां थो। मसवाड़ आहे, बसर ॾिसो केॾो रेट महांगो लॻो पियो आहे। भाॼी ॾिसो केॾी महांगी लॻी पई आहे। अटो चांवर ग़रीब माण्हू वठे छा। पेट्रोल लही वियो आहे, पोइ बि अटो महांगो, हर शइ महांगी लॻी पई आहे। मुर्गी 700 रुपया किलो, छा वठी माण्हू छा करे। सुबुह खां वठी शाम ताईं कमायूं था, घर जी पूरी कान्हे का। सब्जी जेको आहे सो वठूं था, जेको आहे सो हिकु टाइम जी बि सब्जी वठूं था त 400-500 रुपया थी वञे। चांवर गेहूं दाल अटो पती कंहिं बि शइ ते जेको आहे सो रोज़मर्रा जी शयूं आहिनि जेको इस्तेमाल में, उन में कंहिं बि जेको आहे सो शइ खाधे पीते जी शयुनि में दुकानदारनि का लाथ न कई आहे। शहरनि जो उहो ई चवणु आहे त पेट्रोल सस्तो थियण खां पोइ बि साॻी महांगाई उरूज ते थींदी थी वञे। हुकूमत खे घुर्जे त महांगाई ते कंट्रोल करे असांखे जीअण जो हक़ ॾिनो वञे। कैमरामैन आफ़ताब सोलंकी सां गॾु फराज जमाली, धरती टीवी न्यूज़, दादू।